ओम शांति। अरे मिले तारे कह 5/11/2024 मिठा मिठा बाप तेरे जो ਹੁੰਦਾ मिठी मिठी बार ड्रामा जी श्रेष्ठ नॉलेज ता ॿारनि वटि आहे ई तव्हां ॼाणंदा आहियो ये ड्रामो हू बहू रिपीट थींदो। प्रश्न प्रवृत्ति वारा बाबा सां कहिड़ो प्रश्न पुछंदा आहिनि, बाबा उन्हनि खे छा राय ॾींदा आहिनि। उत्तर कई बार पुछंदा आहिनि, बाबा असां धंधो करूं। बाबा चईंदा ॿार भले धंधो करो, लेकिन रॉयल धंधो करो। ब्राह्मण ॿार छी धंधो शराब सिगरेट बीड़ी आदि जो न करे सघंदा आहिनि। छो जो इन्हनि सां ॿियो ई विकार खींचंदा आहिनि। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हाणे हिकु आहे रूहानी बाप जी श्रीमत, ॿी आहे रावण जी आसरी मत। आसरी मत परमात्मा जी न हूंदी आहे, बाबा जी न हूंदी आहे। रावण खे बाप न चईंदासीं, उहा आहे रावण जी आसरी मत। हाणे तव्हां ॿारनि खे मिले थी ईश्वरी मत। केतिरो रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे, ॿुधी में ईंदो आहे। ईश्वरी मत सां दैवी गुण धारण कंदा आया आहियूं। इहे सिर्फ़ु तव्हां ॿार ई बाप द्वारा ॿुधंदा आहियो, ॿियो कोई खे मालूम ई न पवंदो आहे। बाबा चईंदा आहिनि कि ॿुधी में ईंदो आहे, ईश्वरी मत सां दैवी गुण धारण कंदा आया आहियूं। ये सिर्फ़ु तव्हां ॿार ई बाप द्वारा ॿुधंदा आहियो, ॿियो कोई खे मालूम ई न पवंदो आहे। बाप मिलंदा ई आहिनि संपत्ति जे लाइ। रावण सां त ॿियो ई संपत्ति कम थींदी वेंदी आहे। ईश्वरी मत किथे वठी वेंदी आहे, आसुरी मत किथे वठी वेंदी आहे, ये तव्हां ई ॼाणंदा आहियो। आसुरी मत जॾहिं खां मिली आहे, तव्हां हेठि ई किरंदा ईंदा आहियो। नई दुनिया में थोड़ा ई किरंदा आहिनि। नई दुनिया में थोरो किरंदा आहियो। किरण कीअं हूंदो आहे, चढ़णु कीअं हूंदो आहे, इहे बि तव्हां हाणे ॿार सम्झियो आहे न। हाणे श्रीमत तव्हां ॿारनि खे मिलंदी आहे वरी खां श्रेष्ठ ठहिण लाइ। तव्हां हिते आया ई आहियो श्रेष्ठ ठहिण लाइ। तव्हां ॼाणंदा आहियो असां वरी खां श्रेष्ठ मत कीअं पाईंदासीं। अनेक बार तव्हां श्रेष्ठ मत सां ऊच पद पायो आहे, पोइ पुनर्जन्म वठंदे हेठि किरंदा आया आहियो, पोइ हिकु ई बार चढ़ंदा आहियो। नंबरवार पुरुषार्थ अनुसार त थींदो ई आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि टाइम लॻंदो आहे, पुरुषोत्तम संगम युग जो बि टाइम आहे न, पूरो एक्यूरेट आहे। ड्रामा ॾाढो एक्यूरेट हलंदो आहे, ॾाढो वंडरफुल आहे। ॿारनि खे सम्झ में ॾाढो सहज ईंदो आहे। बाप खे यादि करणु वरसो वठणु बसि, परंतु पुरुषार्थ कंदे त कईअनि खे डिफ़िकल्ट बि लॻंदो आहे। एतिरो ऊच पद पाइणु कोई सहज थोरी थी सघंदो आहे। ॾाढो सहज बाप जी यादि ऐं सहज वरसो बाप जो आहे। सेकेंड जी ॻाल्हि आहे न, पोइ पुरुषार्थ करणु लॻी वेंदा आहिनि त माया जा विघ्न बि पवंदा आहिनि। रावण ते जीत पाइणी हूंदी आहे। सॼी सृष्टि ते हिन रावण जो राज्य आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां योग बल सां रावण ते हर कल्प जीत पाईंदा आहियूं, बाबा जी यादि जी शक्ति सां। हाणे पायो था न। सिखलाइण वारो आहे बेहद जो बाप। भक्ति मार्ग में बि तव्हां बाबा कंदा आया आहियो, परंतु पहिरियों बाप खे न ॼाणंदा आहियो, आत्मा खे ॼाणंदा आहियो। पहिरियों असां बाप खे न ॼाणंदा हुआसीं, आत्मा खे ॼाणंदा हुयो। आत्मा खे ॼाणंदा हुया, चईंदा बसि एतिरो त चईंदा आहिनि न, चमकंदो आहे भ्रुकुटी जे विच में अजब सितारो। आत्मा खे ॼाणंदे हुए बि बाप खे न ॼाणंदा हुयो। कीअं विचित्र ड्रामो आहे। चईंदा बि आहिनि हे परमपिता परमात्मा, यादि कंदा हुयो पोइ बि ॼाणंदा न हुयो। न आत्मा जे ऑक्यूपेशन खे न परमात्मा जे ऑक्यूपेशन खे पूरो ॼाणंदा हुयो। बाप ई ख़ुदि अची करे सम्झाईंदा आहिनि। बाप बग़ैर कॾहिं कोई रियलाइज़ न कराए सघे। न आत्मा जो न परमात्मा जो ऑक्यूपेशन ॼाणंदा हुआसीं पूरो। बाप जे बग़ैर कॾहिं कोई रियलाइज़ न कराए सघे। कोई जो पार्ट ई न आहे,
गायन बि आहे न, ईश्वरीय संप्रदाय, आसरी संप्रदाय, दैवी संप्रदाय आहे ॾाढो सहज, परंतु इहे ॻाल्हियूं यादि रहनि इन में ई माया विघ्न विझंदी आहे, भुलाए ॾींदी आहे। बाप चईंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार यादि कंदे कंदे जॾहिं ड्रामा जो अंत हूंदो, अर्थात पुराणी दुनिया जो अंत हूंदो, तॾहिं नंबरवार पुरुषार्थ अनुसार राजधानी स्थापना थींदी। बाप चईंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार यादि कंदे कंदे जॾहिं ड्रामा जो अंत हूंदो, अर्थात पुराणी दुनिया जो अंत हूंदो, तॾहिं नंबरवार पुरुषार्थ अनुसार राजधानी स्थापना थी वेंदी। शास्त्रनि सां इहा ॻाल्हि कोई सम्झी न सघे। गीता आदि त हिननि बि ॾाढी पढ़ी आहे। हाणे बाप चईंदा आहिनि इन्हनि जी कोई वैल्यू न आहे, परंतु भक्ति मार्ग में कनरस ॾाढो मिलंदो आहे, इन करे छॾंदा ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सॼो मदार पुरुषार्थ ते आहे। धंधो आदि बि कोई जो रॉयल हूंदो आहे, कोई जो छीछी धंधो हूंदो आहे। शराब, बीड़ी, सिगरेट आदि बेचंदा आहिनि। इहो धंधो त ॾाढो ख़राबु आहे। शराब सभु विकारनि खे खींचदी आहे। कंहिंखे शराबी ठाहिण इहो धंधो सुठो न आहे। बाप राय ॾींदा आहिनि युक्ति सां इहो धंधो चेंज करो, न त ऊच पद न पाए सघंदा। बाप सम्झाईंदा आहिनि इन्हनि सभिनि धंधनि में आहे नुक़सानु, बिग़ैर अविनाशी ज्ञान रतन जे धंधे। बल जवाहरातनि जो धंधो कंदा हुयो, परंतु फ़ाइदो त न हुयो। करे करे करोड़पति ठहिया। हिन धंधे सां छा ठाहींदा आहियूं? बाबा पत्रनि में भी हमेशा लिखदा आहिनि पद्मा पदम भाग्यशाली, सो भी 21 जन्मनि जे लाइ। तव्हां सम्झंदा आहियो? बाबा चईंदा आहिनि बिल्कुलु ठीकु। हम सो ये देवी देवता हुयासीं, पोइ चकर लॻाईंदे लॻाईंदे हेठि आया आहियूं। सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियूं। नॉलेज त बाप द्वारा मिली आहे, परंतु पोइ बि दैवी गुण भी धारण करणा आहिनि। पंहिंजी जांच करणी आहे, असां में कोई आसुरी गुण त न आहे न। ये बाबा भी ॼाणंदा आहिनि असां पंहिंजो ये शरीर रूपी मकान किराए ते ॾिनो आहे। ये मकान आहे न, हिन में आत्मा रहंदी आहे। असांखे ॾाढो फ़कुरु रहंदो आहे भॻवान खे असां किराए ते मकान ॾिनो आहे। ड्रामा प्लान अनुसार ॿियो कोई मकान हुननि जो वठिणो ई न आहे। कल्प कल्प हिन मकान जो ई लोन वठिणो पवंदो आहे। इन्हनि खे त ख़ुशी थींदी आहे, परंतु पोइ हंगामो बि केतिरो मचंदो आहे। इहे बाबा हसी खुड़ी में कॾहिं बाबा खे चईंदा आहिनि बाबा तव्हां रथ ठातो आहे, असांखे एतिरी गाली खाइणी पवंदी आहे। बाबा चईंदा आहिनि सभिनि खां जास्ती गाली मूंखे मिलंदी आहे। शिव बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांजी बारी। ब्रह्मा बाजी ब्रह्मा खे कॾहिं ॻाल्हियुनि मिली न, हाणे बारी आई आहे। रथ ॾिनो, इहे बि सम्झंदा आहिनि न, त ज़रूरु बाप सां मदद बि मिलंदी। पोइ बि बाबा चईंदा आहिनि बाप खे निरंतर यादि करिणो आहे। हिन में तव्हां ॿार हिननि सां बि जास्ती तिखा वञी सघंदा आहियो, छो जी इन्हनि जे मथां त ॾाढा मामला आहिनि। यादि में वञी सघंदा आहियो। बस ड्रामा चई करे छॾे ॾींदा आहिनि, पोइ बि कुझु लेस ज़रूरु ईंदी आहे। इहे वीचारा ॾाढी सुठी सर्विस कंदा हुया। इहे संग दोष में ख़राब थी आहे। केतिरी डिसर्विस थींदी आहे न। बाबा चईंदा आहिनि अहिड़ा कम कंदा आहिनि, लेस अची वेंदी आहे। हुन समय इहे न सम्झंदा आहिनि कि इहे बि ड्रामो ठहियलु आहे। इहे पोइ बाद में ख़्यालु ईंदो आहे। इहे त ड्रामे में नून दाना माया अवस्था खे बिगाड़े ॾींदी आहे, त ॾाढी डिसर्विस थींदी आहे। केतिरी अबलायूं आदि ते अत्याचार थी वेंदो आहे। हिते त ख़ुदि जा ॿार ई केतिरी डिसर्विस कंदा आहिनि, उल्टो सुठो ॻाल्हाइण लॻी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप छा ॿुधाईंदा आहिनि, कोई शास्त्र आदि न ॿुधाईंदा आहिनि। हाणे असां श्रीमत ते केतिरो श्रेष्ठ ठहींदा आहियूं, आसरी मत सां केतिरो भ्रष्ट ठहिया आहियूं। टाइम लॻंदो आहे न, माया जी युद्ध हलंदी रहंदी आहे। हाणे तव्हांजी विजय त ज़रूरु थियणी ई आहे, है न। श्रीमत सां श्रेष्ठ ठहींदा आहियूं, आसरी मत सां भ्रष्ट। टाइम लॻंदो आहे।
माया जी हलंदी रहंदी आहे। हाणे तव्हांजी विजय त ज़रूरु थियणी आहे। इहा तव्हां सम्झंदा आहियो शांतीधाम सुखधाम ते असांजी विजय आहे। कल्प कल्प असां विजय पाईंदा आया आहियूं। हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई स्थापना ऐं विनाश थींदो आहे। इहा सॼी डिटेल तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे। बराबरि बाप असांजे द्वारा स्थापना कराइनि था। असां ई राज्य कंदासीं। बाबा खे थैंक्स बि न ॾींदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि इहे बि ड्रामा में न हूंदा। मां बि हिन ड्रामा जे अंदरि पाटधारी आहियां। ड्रामा में सभिनि जो पार्ट नूंदल आहे। शिव बाबा जो बि पार्ट आहे, असांजो बि पार्ट आहे। थैंक्स ॾियण जी ॻाल्हि न आहे। शिव बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे श्रीमत ॾेई रास्तो ॿुधाईंदो आहियां, ॿियो कोई ॿुधाए न सघे। जो बि अचे चओ सतो प्रधान। नई दुनिया स्वर्ग हुई। हिन पुराणी दुनिया खे तमो प्रधान चईंदासीं। पोइ सतो प्रधान ठहिण लाइ दैवी गुण धारण करणा आहिनि। बाप खे यादि करिणो आहे। मंत्र ई आहे मनमना भव मध्य अची भव। बसि इहे बि ॿुधाईंदा आहिनि मां सुप्रीम गुरु आहियां। बाबा तव्हां ॿार हाणे यादि जी यात्रा सां सॼी सृष्टि खे सदगति में पहुचाईंदा आहियो। पूरी सृष्टि खे। जगत गुरु हिकु शिव बाबा ई आहे जो तव्हांखे श्रीमत बि ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हर 5000 वर्ष पोइ असांखे हीअ श्रीमत मिलंदी आहे। चक्र फिरंदो ई रहंदो आहे। अॼु पुराणी दुनिया कल्ह नई दुनिया थींदी आहे। चक्र खे सम्झाइण बि ॾाढो सहज आहे। परंतु इहे बि यादि रहे जो कोई खे सम्झाए सघे। इहे बि भुलिजी वेंदा आहिनि। कोई किरंदो आहे त पोइ ज्ञान आदि सॼो ख़त्म थी वेंदो। कोई किरंदो आहे त सॼो ज्ञान हुनजो ज्ञान आदि सभु ख़त्म थी वेंदो। कला काया माया खणी वठंदी आहे। सभु कला निकिरी कला रहत करे छॾंदी आहे। विकार में अहिड़ो फसी वेंदो आहे कि ॻाल्हि न पुछो। हाणे तव्हांजो सॼो चक्र तव्हांखे यादि आहे। तव्हां जन्म जन्मांतर वैशाल्य में रहिया आहियो। हज़ारों पाप कंदा आया आहियो। सभिनि जे अॻियां चईंदा आहियो जनम जनम जा असां पापी आहियूं। है न। तव्हां जन्म जन्मांतर वैशाल्य में रहिया आहियो। हज़ारों पाप कंदा आया आहियो। सभिनि जे अॻियां चईंदा आहियो जन्म जन्म जा असां पापी आहियूं। असां ई पहिरियों पुण्य आत्मा हुयासीं, पोइ पाप आत्मा ठहिया आहियूं। है न। हाणे वरी पुण्य आत्मा ठहींदा आहियूं। इहे तव्हां ॿारनि खे नॉलेज मिले थी। पोइ तव्हां ॿियनि खे ॾेई सही आप समान ठाहींदा आहियो। गृहस्थ व्यवहार में रहण सां फ़र्क़ु त रहंदो आहे। उहो एतिरो न सम्झाए सघंदा आहिनि जेतिरो तव्हां। परंतु सभु त न छॾे सघंदा आहिनि। बाप ख़ुदि चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान ठहिणो आहे। सभु छॾे करे अचनि त एतिरा सभु वेंदा किथे। बाबा नॉलेजफुल आहे। उहो कुझु बि शास्त्र आदि पढ़ंदा न आहिनि। इहे शास्त्र आदि पढ़ियल हुयो। मुंहिंजे लाइ त चईंदा आहिनि गॉड फादर इज़ नॉलेजफुल। मनुष्य इहे बि न ॼाणंदा आहिनि कि बाप में छा नॉलेज आहे। हाणे तव्हांखे सॼी सृष्टि जी आदि मध्य अंत जी नॉलेज आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो इहे भक्ति मार्ग जी शास्त्र बि अनादि आहिनि। भक्ति मार्ग में बि इहे शास्त्र बि ज़रूरु निकिरंदा। चईंदा आहिनि पहाड़ टुटी वञे पोइ बि ठहींदा कीअं। बाबा चईंदा आहिनि ॾिसो कि भक्ति मार्ग में शास्त्र बि ज़रूरु निकिरंदा आहिनि। चईंदा आहिनि पहाड़ टुटी वियो पोइ ठहींदा कीअं। परंतु इहो त ड्रामा आहे। शास्त्र आदि इहे सभु ख़त्म थी वेंदा आहिनि। पोइ पंहिंजे समय ते उहे ई ठहींदा आहिनि। हाणे कीअं ईंदो पूरी दुनिया जो सोनो हिन सृष्टि ते कीअं ईंदो। सभु ठहियलु आहे। असां पहिरियों शिव जी पूजा कंदा हुआसीं। इहे बि शास्त्रनि में हूंदो आहे न। शिव जी भक्ति कीअं कबी आहे। केतिरा श्लोक आदि ॻाईंदा आहिनि। तव्हां सिर्फ़ु यादि कंदा आहियो। ज्ञान सागर आहे शिव बाबा। इहे सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे शास्त्रनि में ॾिसो किथे असांजो सिर्फ़ु असां शांती प्रेम आनंद ज्ञान पवित्रता सर्व शक्ति संपन्न आत्मा आहियूं।
ऐं किथे उन्हनि जा केतिरा श्लोक वलोक केतिरा आहिनि। शास्त्रनि में एतिरो लंबो चौड़ो गपोड़ो लॻाए छॾियो अथनि त जो कॾहिं स्मृति में बि न अची सघे। त ॿारनि खे अंदरि में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, ॻायल बि आहिनि, स्टूडेंट लाइफ इज़ दी बेस्ट। भॻवान वाच्य मां तव्हांखे इहे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहियां। ॿियो कोई शास्त्रनि में इहे ॻाल्हियूं न आहिनि। ऊच ते ऊच प्राप्ति इहे ई आहे। वास्तव में गुरु त हिकु ई आहे जो सर्व जी सदगति कंदा आहिनि। बसि स्थापना करण वारनि खे बि गुरु चई सघंदा आहिनि, बसि स्थापना करण वारे खे बि गुरु चई सघंदा आहिनि, परंतु गुरु उहा जो सदगति ॾे। गुरु असल में उहा स्थापना करण वारो उहा, लेकिन बाबा चवनि था गुरु उहो हूंदो आहे जो सदगति ॾे। इहे त पंहिंजे पिछाड़ी सभिनि जो पार्ट में अची वेंदा आहिनि। इहे त पंहिंजे पिछाड़ी सभिनि खे पार्ट में वठी ईंदा आहिनि। वापसि वठी वञण लाइ रास्तो त ॿुधाईंदा न आहिनि, है न। ॿिया गुरु पंहिंजे पिछाड़ी सभिनि खे पार्ट में वठी ईंदा आहिनि। वापसि वठी वञण लाइ रास्तो त ॿुधाईंदा न आहिनि। परम धाम में बारात शिव जी ॻाल्हि आहे, न त शिव ई ॿुधाईंदो, ॿियो कोई गुरु जी न आहे। मनुष्यनि पोइ शिव ऐं शंकर खे मिलाए ॾिनो अथनि। काथे वो सूक्ष्म वतन वासी, काथे वो मूल वतन वासी। ॿई हिकु हुजनि, ॿई हिकु कीअं थी सघंदा आहिनि। इहे भक्ति मार्ग में लिखियो आहे न, है न। इहे भक्ति मार्ग में लिखियलु आहे। काथे सूक्ष्म वतनवासी शंकर, काथे मूल वतनवासी शिव। इहे ॿई हिकु कीअं थी सघंदा आहिनि, है न। हिकु त थी न सघंदा आहिनि। इहे भक्ति मार्ग में लिखियलु आहे। ब्रह्मा विष्णु शंकर टई ॿार ठहिया। ब्रह्मा ते बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। इन्हनि खे एडॉप्ट कयो आहे त इहे शिव बाबा जो ॿार ठहियो न। ऊच ते ऊच बाप आहे, बाक़ी इहा उन्हनि जी रचना आहे, न। ऊच ते ऊच बाप आहे, बाक़ी इहा उन्हनि जी रचना आहे। ब्रह्मा विष्णु शंकर केतिरी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। अच्छा मीठे मीठे सिक ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार अविनाशी ज्ञान रत्ननि जो धंधो करे 21 जन्मनि जे लाइ पद्मा पदाम भाग्यशाली ठहिणो आहे। पंहिंजी जांच करणी आहे, असां में कोई आसुरी गुण त न आहे न। असां अहिड़ो कोई धंधो त न कंदा आहियूं जंहिंसां विकारनि जी उत्पत्ति थींदी आहे। ॿियो आहे याद जी यात्रा में रही सॼी सृष्टि खे सदगति में पहुचाइणो आहे। याद जी यात्रा में रही सॼी सृष्टि खे सदगति में पहुचाइणो आहे। हिकु सतगुरु बाप जी श्रीमत ते हली आप समान ठाहिण जी सेवा करणी आहे, न। हिकु सतगुरु बाप जी श्रीमत ते हली करे आप समान ठाहिण जी सेवा करणी आहे। ध्यानु रहे माया कॾहिं कला रहित न ठाहे, है न। ॾाढो ख़बरदारी सां, ऐं हाणे त ॾाढो ई ख़बरदारी सां हलणो आहे। वरदाना बुराई में भी अच्छाई जो अनुभव करण वारा निश्चय बुद्धि बेफिक्र बादशाह ठहो। सदा ये स्लोगन यादि रहे, जो थियो सुठो थियो, जो थिए त उहो बि सुठो, ऐं जो थियण वारो आहे उहो बि सुठो। बुराई खे बुराई जे रूप में न ॾिसो, लेकिन बुराई में बि अच्छाई जो अनुभव करो। बुराई सां बि पंहिंजो पाठ पढ़ी वठो। कोई ॻाल्हि अचे त छा थींदो इहो संकल्प न अचे, लेकिन फौरन इहो अचे कि सुठो ई थींदो। बीती वियो सुठो थियो। जाते सुठो आहे उते बेफ़िक्र। निश्चय बुद्धि जो अर्थ ई आहे बेफ़िक्र बादशाह। निश्चय बुद्धि जो अर्थ ई आहे बेफ़िक्र बादशाह रहे। स्लोगन आहे
जो स्वयं खे व ॿियनि खे रिगार्ड ॾींदा आहिनि उन्हनि जो रिकार्ड सदा ठीकु रहंदो आहे। स्वयं खे बि रिगार्ड ॾियो, सर्व खे बि रिगार्ड ॾियो, उन्हनि जो रिकार्ड सदा ठीकु रहंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।